सुणी छोरी मानी खाए छॾी आहे, हाणे हिनखे वञी कमरे में बंदि करिस। अम्मा हीअ हाणे मूंसां गॾु सुम्हंदी, तूं इन जो को बि ख़ौफ़ न कर। उथा मां वञ दर खोले अच, मतां पिणे आयो हुजे। जी अम्मा वञा। सिकू तूं? हाँ मां आयो आहियां पंहिंजी भेण सां मिलण। हट पर थी त मां पंहिंजी भेण सां वञी मिली अचां। ॿुध त मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। कुझु टाइम लाइ अम्मा ऐं बाबा जी कावड़ घटि थी आहे ऐं पारस ॿाहिरि वेठल आहे। ॾिस भली तूं, हिन टाइम पारस ख़ुशि आहे ऐं मानी बि खाधी अथसि। जेकॾहिं तूं हाणे अंदरि ईंदे न त अम्मा होश विञाए करे पारस खे कमरे में बंदि करे छॾींदी। छा तूं इहो चाहीं थो? न सोनी न, मां त पंहिंजी भेण खे बस ख़ुशि ॾिसणु चाहियां थो। पारस खे मां संभाले वठंदसि, उनजो तूं खुड़को न कर। सच सोनी? कसम सां मां भला तुंहिंजे लाइ इहो कम बि नथी करे सघां? सोनी इहो तुंहिंजो थोरो थियो, इहो मुंहिंजे मथां तुंहिंजो थोरो थियो। थोरो नाहे, कुर्ब कयो आहे त पोइ निभाइणो त पवंदो न। छा मक़सद? मुंहिंजो मतिलब त पारस सां संगत आहे, निभाइणी त पवंदी न। छा मसलो आहे तोसां? हाणे तूं एतिरो ठाहूको थी वियो आहीं जो हसीना बेगम जी बि काल नथो खणे। हसीना बेगम मां घर में मानी पियो खावां, घर वारी मुंहिंजे मथां बीठी। तूं ॿुधा मां उते तोसां छा ॻाल्हायां? बस हाणे बस जाबिर, मां तुंहिंजा इहे बहाना ॿुधणु नथी चाहियां। मूंखे तोसां मिलणो आहे, ज़रूरी कमु आहे। जेको बि कमु आहे मूंखे फ़ोन ते ॿुधाए छॾ, मिलण भला हेॾो लाज़मी थोरी आहे। तोखे चयमि न त साम्हूं, फ़ोन ते मां तोखे नथी ॿुधाए सघां। हींअर त मां तुंहिंजे घर नथो अची सघां। तोखे अचिणो ई पवंदो, सम्झई? दर जे ॿाहिरि अची बीहजांइ, मां गेट वटि अची बीहंदसि। बेवकूफ़ न थी, जिन चाकर खान खे ख़बर पवे गोली हणण में देरि कोन कंदो। जाबिर पहिरियां त कॾहिं कोन डिॼंदो हई, हाणे छो तो हाव फाटई? हाणे तो जहिड़े साथी जे मथां मां भरोसो नथो करे सघां। मूंखे डपु थी पियो आहे, भउ थी पियो आहे। मता घुराए मूंखे ई घोटराए चॾी। ख़ौफ़ न खा जाबिर, ख़ौफ़ न कर। अञा तोखे मारण जो प्रोग्राम कोन ठाहियो आहे। जॾहिं प्रोग्राम ठाहियमि न तोखे मारण जो, न वक़्तु तोखे ॿुधाईंदसि। ॿी ॻाल्हि त कासिम खे पाण सां गॾु वतियूं अचिजांइ। मां खंड में निंड जी गोरी मिलाए छॾियूं आहिनि, जीअं चाकर ऐं सोरठ चांहि पी ऐं पंहिंजे कमरे में वञी सुम्हंदा त अलाह कंदो सुबुह ताईं अख बि कान खुलंदा। ॻाल्हि ॿुधी छॾ, तूं निंड न कजांइ, मुंहिंजी फ़ोन जो इंतज़ारु कजांइ। न ॼाण त वॾी ज़ालिम औरत आहे, ख़बर नाहे त मूंखे कहिड़े कम लाइ इस्तेमालु कंदी, ऐं अलाए कहिड़ो सुठो हूंदो अथसि। अकेलो कोन थो वञो, अधे कासिम खे पाण सां गॾु वठी थो वञो। पाण ई अछनि कारनि जी ख़बर पइजी वेंदी, जोर जोर थींदो, बिलो बिलो थींदो। छोरी केरु आहे दर ते जो तूं यकी बीह रही? अम्मा केर बि न आहे, दर बंदि करे अचां पई। दर खां ॿाहिरि झातियूं न पा, जल्दी दर बंदि करे अच। सिकू हाणे मां हलां पई, तूं पारस जो को बि फिकर न कर। इहो तुंहिंजो मूं ते थोरो थियो। सिकू जी हिकिड़ी दिलि जी तोसां ॻाल्हि कयां? चओ। मूंखे तोसां प्यार थी वियो आहे। प्यार? पर सोनी, तोखे त मुंहिंजी शिकिल ॾिठे बि न आहे वणंदी। कसम सां तूं मूंखे ॾाढो वणंदो आहे। हल कुड़ी कूड़ी न, हाँ आज़माए ॾिसजां।
तुझे लाइ ॿाहिरि में टपो ॾियण लाइ बि तयारु थी वेंदसि। वक़्तु आयो त तोखे आज़माइबो। जाबर खे कुड़की में फासाइण लाइ तोखे हुनजो पूरो भरोसो हासिल करणो पवंदो। इन ही कोशिश में आहियां सोट, वो तमामु जल्द मूं मथां भरोसो कंदो। हिकु चकर रुगो इन उठ जे नक में बोली विझां, पोइ तुंहिंजी उठ खे मां पंहिंजे इशारनि ते नचाईंदुसि। सोट तमामु जल्द इन उठ खे डावण विझी तुंहिंजे कदमनि अॻियां उछारींदुसि। अदा शमीर जो खून मुंहिंजे मथां ॿार आहे। जहिड़े तरीक़े सां जाबर हुनखे ज़हर ॾेई तड़पाए मारियो आहे न, इन ई तरीक़े सां मां जाबर खे तड़पंदे थो ॾिसणु चाहियां। पोइ ई मुंहिंजे दिलि खे को सुकून ईंदो। अदा वरी थोरो सोचे वठि, किथे असां ग़लति क़दम त कोन था खणूं। अरे दरवेश, असां बंगले में अंदरि दाख़िल न थींदासीं, उनखे ॿाहिरि घुरायूं था बंगले खां। जे बदनामी थींदी तो औरत उन जी थींदी, असांजी थोरी थींदी। अदा जेकर हुन औरत जी बदनामी थी न, ईअं सम्झ असांजे लाइ मौत हूंदो, मौत। तूं खुटको न कर, कंहिं ॻाल्हि खां न टिॼ, मां फोन कयां दोस्त। सिकू, जी हिकिड़ी दिलि जी तोसां ॻाल्हि कयां? चओ। मूंखे तोसां प्यार थी वियो आहे। प्यार? पर सोणी, तोखे त मुंहिंजी शिकिल ॾिठे बि न आहे वणंदी। कसम सां तूं मूंखे ॾाढो वणंदो आहे। हाय कुड़ी, कोड़ी न आहियां, आज़माए ॾिसजां, तुंहिंजे लाइ ॿाहिरि में टपो ॾियण लाइ बि तयारु थी वेंदसि। अची वई जाबिर? मैडम जल्दी कम जी ॻाल्हि कर। जाबिर, मूंखां वधीक त ख़ौफ़ में तूं वरतल आहीं। एतिरो डिॼी छो थो? तोखे चयमि न, अचायूं ॻाल्हियूं छॾ, जेकी कम जी ॻाल्हि आहे उहा कर। जाबिर, गुलशेर बची वेंदो, मरंदो कोन। इन जे करे हुनखे ज़हर पीआरण वारो इल्ज़ाम तूं पंहिंजे मथां खण। न हसीना बेगम, असां इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदासीं। जेकर असां इहो कमु कयोसीं, ईअं सम्झ त असां कांव जो पुछ पटे विधोसीं। सॼी ज़िंदगी तुंहिंजे रूंडे भाउ मां असां हथी काथी वेंदासीं। अधे रूंडे खे संभालणु मुंहिंजो कमु आहे। पर जाबिर, हर हाल में इहो इल्ज़ाम तव्हांखे पंहिंजे मथां खणणो पवंदो। साईं, चाची अधे हैदर खे पाण सां गॾु वठी थी वञे ऐं मां इहो थी चवां त अलाह न करे को सोरठ जे लाइ सुभाणे मसइलो थी पियो त पोइ? चरी आहीं छा? एतिरो कुझु थी वञण खां पोइ बि सौट ॿार त न आहे जो का ग़लती कंदो। साईं, वरी बि सोचे वठो, ईअं न थिए सुभाणे वरी तव्हां ई पछतायो। कुझु बि कोन थी तो, तूं हरू भरू परेशान न थी। पुट, तूं सुबुह जो मूंसां हलजांइ कम ते। अम्मा, मां अञा सोट खां इजाज़त न आहे वरिती, ईअं मां कम ते कोन हलंदुसि। अब सां वल, तूं दिलि सां जेकॾहिं इजाज़त ॾीं त मां हिनखे बंगले ते कमु वठी ॾिनो आहे, होॾे वठी वञासि। अजायो लोग घिटनि में वते तो घुमंदो, वरी न कंहिं दुश्मन जे वर चढ़ी वञे, वरी करे न का पंहिंजी मुसीबत। चच जी तव्हांखे मुनासिबु लॻे, मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे का बि रोक टोक न हूंदी। हाणे त ॿुधई न पाण, हाणे हलजांइ सुबुह जो मूंसां। अम्मा, तूं कोन छॾींदी? बचा, उते हूंदे त मुंहिंजी अखियुनि जी आॾो हूंदे न, मूंखे को फिक्र त न हूंदो न तुंहिंजो।
अलाए छो साईं, मूंखे खुटको थो थिए। रब हर कंहिंजी इज़त रखे, अलाह असांजी बि रखंदो। ऐं जंहिंजी रब इज़त रखे तंहिंखे माण्हू बदनाम नथा करे सघनि। अलाह ते भरोसो रख। ज़हर तो प्यारियो आहे, इल्ज़ाम असां पंहिंजे मथां खणूं, असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? अदा फ़ाइदो त सिर्फ़ु हिन खे पवंदो, असां त रुगो नुक़सान ई नुक़सान में आहियूं। फ़ाइदो त तव्हांखे तमामु घणो थींदो, सोचे वठो। बाक़ी मां चाहियां थी त अदा ऐं तव्हांजे विच में जेका नफ़रत आहे उनखे मुकमल तरह सां ख़तमु करणु घुरिजे। इन इल्ज़ाम खणण खां पोइ तुवारो भाउ इहो फिरियल रूंडो आपे मां निकिरी वेंदो ऐं तूं थी चवीं त तव्हां ॿिन्हिनि खे मां ठाहे छॾींदुसि। मूं छा सोचियो आहे पहिरियां उहो गौर सां ॿुधी वञो। हाणे वञी अॼु राति गौर सां सोच, जीअं सुबुह जो इहो इल्ज़ाम पंहिंजे मथां खणी इन मसइले खे इते ई ख़तमु कजे। अॻिते छा करिणो आहे ऐं अदा रूंडे खे कीअं संभालणो आहे, इहो मुंहिंजो मसइलो आहे। हाणे वञी रुगो थोरो सोचियो, इन खां वधीक तव्हांखे किथे बि फ़ाइदो न मिलंदो। सूरत चाची अञा नहाए आई छा? चाची त अञा न आई आहे, पर हुन चयो त हैदर खे बि वठी ईंदसि। पोइ हुन लाइ तव्हांजो अलाए छा ख़्यालु आहे? ठीकु आहे, जीअं तोखे बहितर लॻे। ॿाहिरि कम लाइ ॾाढी परेशानी थींदी आहे। केॾी महिल भाॼी कोन्हे, केॾी महिल खीर कोन्हे। घर जो सामान त हर वक़्तु खपंदो रहे थो न। जेकर हैदर हिते कमु करे थो त पोइ ठीकु आहे, मूंखे एतिराज़ न आहे। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। बच्चा ख़ुशि त लॻो पियो आहे न? प्लीज़ वियो। बच्चा मां इहो पुछणु चाहियां थी त का ख़बर पई? कहिड़ी ख़बर? बच्चा इहो ई त गुलशेर खे ज़हर ॾियण जे पोयां कंहिंजा हथ था थी सघनि। तुंहिंजो भाउ कल्ह मूं वटि आयो हुयो, रूंडो। चवे पियो त मां सभिनी खे भलो सां ॾींदुसि। बहितर बि त ईअं ई आहे बच्चा, छो जो ॾिसो दुश्मन बि त पंहिंजनि जे वेस में लिकियल आहिनि न। उन्हनि खे ज़ाहिर करण जे लाइ ईअं ई करणु सही रहंदो। चाहे जो रूंडे जो शक चाबिर जे मथां बि आहे, ख़ुदि दीनू ऐं सिकू जे मथां बि शक अथसि, ऐं ॿी तरफ़ हैदर जे मथां बि शक अथसि। का हिकु धुर न आहे जंहिंखे ज़ाहिर कजे। ख़ैर इहो मसइलो मां हिकु ॿिनि ॾींहंनि में हल करे वठंदुसि। चङो सूरत, मां हाणे हलां थो। अदी इजाज़त हुजे त मां चांहि ठाहियां? चाहे मत्ता छोरीअ खे चाह जी इजाज़त ॾिनी अथव, परे रखोसि, परे रखोसि। ऐं हा, खाधे पीते जी शयुनि खां बि परे रखोसि, परे। इहे न थी गुलशेर वांगुरु असांखे बि ज़हर ॾेई करे न पूरो। छोरी हल परे हट, वञी खट ते वे। छा इरादो अथई असां सभिनि खे ज़हर ॾेई मारण जो? भाॼई भाॼई अम्मा, कुझु होश कयो, कुझु होश कयो। अजायो तूं ऐं बाबा भाॼाई ते ॾमिराए वेठा आहियो। हाणे बस खणी तुंहिंजी वकालत न कर। हिननि ते एतबार कीअं कयो? कहिड़ो एतबार कयो?
हिननि ते एतबार कयोसीं त भाणे अस्पताल में दाख़िल लॻो पियो थिए बेड नंबर 13 ते। बाबा बाबा दुश्मन को ॿियो आहे तव्हां अजायो हिननि मथां शक पिया कयो। ऐं दुश्मन को ॿियो हुजे हा न त तुंहिंजे भाउ जी ही बि अस्पताल में हुजे हा, पर हिनखे ख़बर हुई त खीर में ज़हर आहे। चाची खुदा जो कसम मूंखे का बि ख़बर न हुई। बस हाणे बस कूड़ा कसम न खण, असांखे हाणे तुंहिंजे कसम ते एतबार ई कोन्हे को। मूंखे चाहे जो चुको प्यार त वञा ॿाहिरि वञी अछनि कारनि जी छंड छाण कया। अॼु सभिनी खे घुराया त चाकर खां न वठ। हैदर हलो बाबा। न मां अॼु मां नथो हली सघां। छो पुट? रेस जो न्यापो आयो आहे त रूंडे छिकरायो आहे। अॼु सॼे ॻोठ खे रूंडो उते गॾु कंदो। जेसि ताईं इहो सभु कंहिंजे मथां भलो साईं नथो रखे न, इहो रूंडो माठ करे कोन वेहंदो। पुट असांजी उन्हनि सां कहिड़ी दुश्मनी आहे? दुश्मनी कहिड़ी चाची, पर जेकॾहिं हैदर उते न वियो त हुननि जो सोराना शक हैदर ते वेंदो। ठीकु आहे, तूं अॼु ओॾां थी अच, मूंखे देरि थी वई आहे गई, मां हलां थी। शुक्र थियो साईं जो मां हिन भत में कान वियसि, न त भलो साईं तोते बि अचे या। मर्दनि खां अलावा रूंडे वारी माई मायुनि खे बि भलो साईं रखंदी जेसीं ताईं इहो ज़हर ॼाणारो ज़ाहिर न थियो। ज़ाहिर आहे इहो कमु त कंहिं औरत ई कयो हूंदो। हा थी सघे थो त सोनारे खीर में ज़हर कंहिं औरत ई मिलायो, पर रूंडो त मर्दनि खे बि कोन छॾींदो न हूंदो, पर उन औरत खे बि त कंहिं मर्द ई चयो हूंदो न। इहा ॾींहं में ख़बर पइजी वई इहा हरकत कंहिं कई ऐं ज़हर ॾिनो कंहिं। बाबा जेकॾहिं न तूं ताक़ ते वञी त मूंखे बि वठियो हलजांइ, गॾु हलंदासीं। बाबा उन्हनि खे सिर्फ़ु एतमाद जी ज़रूरत आहे, उहा मां वञी ॼाण थो, तुंहिंजे हलण जी का बि ज़रूरत न आहे। तूं भुलियल आहीं पुट, रूंडो रुगो तोखां एतबार न वठंदो, पर हू तुंहिंजे माउ जे मथे ते अची भलो साईं रखंदो। इहो त कल्ह माई दादली मूंखे अची चई वई हुई त सुभाणे अची मूंखे कसम ॾेई वञ, न त तुंहिंजी छोरीअ जो लाश तोखे कोन ॾींदासीं। इहा त मूंखे बि ख़बर आहे मां, ख़बर आहे मूंखे, न इहा माई दादली होश में आहे न वरी रूंडो। ख़बर न आहे गुलशेर जॾहिं ठीकु थींदो हो त अची अलाए कहिड़ा कहिड़ा ड्रामा कंदो। न ॼाणे असांखां कहिड़ी ग़लती थी वई जो हुननि कमीननि सां वञी मिटी कईसीं। ग़लतियूं वरी कहिड़ियूं थियूं आहिनि बाबा, कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि? हू त आहिनि ई कमीना। इहा सभु कुझु जीजल अमा जे करे ग़लतियूं ठही, जंहिंजी सज़ा असां पिया था लोड़ियूं। मां मञा थी त मूंखां ग़लती थी आहे मूंखां ग़लती। हाणे इहो मसइले जो हल न आहे, तव्हां हिन जो मसइले जो हल ॻोल्हियो। हाणे इन ग़लतीअ जे करे मुंहिंजो मुंहुं मथो न पिटियो। अमा जेकॾहिं मसइलो मुंहिंजे लाइ हुजे हा न त मां ॻाल्हि खे दरगुज़र बि करे छॾिया हा, पर हीउ सॼो मसइलो मुंहिंजी मासूम भेण जे लाइ आहे। त पोइ ॿुधा त मां उन मसइले खे कीअं टारियां? मसइले खे मां कॾहिं बि टारे नथो सघां, कॾहिं बि न। असां पंहिंजी न्याणीअ जे लाइ रत जा घोड़ा था खाऊं, अलाह साईं तूं उनजी मदद कजांइ। आमीन सुम आमीन, आमीन सुम आमीन। राहलो काबी था वञो? रूंडे सॼे ॻोठ खे गॾु कयो आहे रेस जी ओताक ते। वञूं था रेस चाकर खान जी ओताक ते। तूं हलंदीअ छा? मूंखे माई दादली पंहिंजे घर घुरायो आहे भलो साईं ॾियण जे लाइ, पोइ छा मां वञा? का बि ज़रूरत न आहे। असां पहिरीं वञूं था रेस जी ओताक ते, ॾिसूं त रूंडे जा कहिड़ा पेर आहिनि, छा मसइलो आहे, उन खां बाद में ॾिठो वेंदो। हलिया इहो मसइलो जेसीं हल न थींदो सॼो ॻोठ आज़ार में हूंदो। छा सोचियो अथई? जेको माई हसीना चवंदी तीअं ई कबो। वरी थोरो सोच, किथे असां धोखो न थिए। धोखो थियो त उन जो मूं वटि हल आहे, उन खे निबरी पवंदासीं।
अदा मां चवंदो साईं वरी थोरो सोच मूंखे अलाए छो डपु थो थिए। तूं टेंशन न वठ, तोखे चयमि न कुझु बि कोन थींदो, अलाह भलाई कंदो। हलिया हलो। चाची तू एतरी देर करे थी अची, चाकरखाने ते नाश्तो ही ना आहे करे वियो, खाली चांहि पी वियो आ। हाँ मां बस अॼु देर थी वई, अॻिते कोन थींदी। हल ठीक आ चाची, तू ये कर जल्दी नाश्तो ठाहे वठ त उताक ते मोकिलियो। चाची जेके बि कम अथई उन्हनि खे हाली छॾ, तूं मूंसां गॾु हल, मूंखे अदा वारनि जे घर कमु आहे। बाक़ी रही नेरनि त उहा सोरठ पाण ठाहे वठंदी। पर तुंहिंजो सुबुह सुबुह सां कहिड़ो कमु आहे इन तरफ़? घणा ॾींहं थी विया आहिनि त मां उन्हनि ॾे न वई आहियां। मुंहिंजी हिकिड़ी त मिसकिन भाॼाई आहे, छा चवंदी त मुंहिंजी निणान मूंखां पुछण न आई, इनजे करे सोचां थी त वञी थी अचां। उहो छा सोचंदा त ॾुख जे वक़्त में असांखां हाल अहिवाल न वठण आई, तॾहिं सोचां थी त मां चाची खे वठी वञी थी अचां। बाक़ी चाची रही ॻाल्हि नेरनि जी, सा उहा सोरठ पाण ठाहे वठंदी, सही आहे न सोरठ? एड़ी वरी कॾहिं खां वठी थी वई आ जो भाउ ऐं भाॼाई लाइ हा तो फाटेसि माईअ जो। ढूंढे वाला ना आया छा? न रही सर, बाबा सी असां त पहुची विया आहियूं, बाक़ी रुंडे जी त अञा का बि ख़बर कान थी पवे। सिकू तोखां त रुंडे जो एतबार वठण ठहे थो, पर हैदर जो कहिड़ो ॾोह? बस बाबा छा कजे, असां त साफ़ आहियूं, पर रूंडे जे शक खे ख़तम करण लाइ एतबार त ॾियणो पवंदो। बाबा साईं ॿिया अञा कहिड़ा कहिड़ा ईंदा? फिलहाल कासम ऐं जाबिर खे घुरायो आहे, तव्हां उन्हनि जे शक मां आज़ाद थियो, कोई ॿियनि खे घुराए वठंदासीं। सोट जी सोट, सोटनि खे चांहि पिया। जी सोट, रोटी खे चयो आहे चांहि तयारु करे। सिकू हैदर तव्हां वियो चांहि पियो जेसीं ताईं रूंडे वारा अचनि। सिको रूंडे खे एतबार ॾियण खां पोइ बि हुनजो शक तव्हां मथां ख़तमु न थींदो। हारिस दिलावर खान चवी सच तो, ये रुंडो आहे त वॾो ज़ालिम ऐं शैतान आहे, बस रब खां दुआ आहे त असल मुजरिम ज़ाहिर थी वञे। साईं जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां अॼु सोरठ खां थी अचां वञी। हा भली वञ, मां तोखे रोकियां कोन थो, पर हाणे उते वञण खां पोइ चांहि वांहि पीए मोटी अचांइ, मतां दी का मानी टुकर जी का तकलीफ़ न। जेकॾहिं सोरठ मूंखे ज़ोरीअ विहारे छॾियो ऐं मानी खाराई पोइ त मां उनखे नथी रोके सघां न। त पोइ तूं हाणे हीअं कर सोना साईं जो मांझाले जी मानी तयारु तूं बि खाई वञ, जीअं मां बि बुखियो न रखां। उते पहुच पोइ वरी चकर ॾेई महिल सां मोटी अच। पोइ ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। मूंखे ख़बर आहे त चकर खाना अदी जी वॾी इज़त कंदो आहे, अदी उते तमामु ख़ुशि आहे, उनजी का ॻणती न आहे। हा सांवला, असांजी त सॼी ज़िंदगी ॾुख ऐं तकलीफ़ुनि में गुज़री, पर इहो बि अलाह साईं जा लख एहसान आहिनि जो सोरठ जी हाणे सुठी ज़िंदगी गुज़रे पई ऐं बाक़ी ज़िंदगी हू ख़ुशियुनि भरी गुज़ारींदी। हा यार सोना साईं दुआ करे छॾ न्याणीअ खे, अलाह करे त अदी जी ख़ुशियुनि खे कंहिंजी बुरी न सघे। बसि उते हिकिड़ी हसीना बेगम ई त आहे जेका सोरठ जे ख़ुशियुनि खे ॾंगींदी। हा सही थी चई, ईअं आहे, पर चकर खाने जो हूंदे इहा माई अदी जो कुझु बिगाड़े न थी सघे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।